कैसर बंगाली चवे थो रियासत कॾहिं बि आवाम जी नाहे रही। 1947 खां वठी इहो सिलसिलो अॼु बि जारी आहे। मुआशी माहिर वधीक त बंदि थियल कंपनियुनि खे बि पैसा ॾिना पिया वञनि। ग़ाज़ी सलाहुद्दीन जो अहिड़ो चवणु आहे। रियासत माण्हुनि खां पैसा कढी कंपनियुनि खे अमीर बणाए थी। स्टॉक मार्केट बि हिकु माफ़िया आहे। डॉक्टर रियाज़ शेख जो इहो चवणु आहे। प्रॉपर्टी डीलर्स माफ़िया आहिनि जेके आवाम खे लुटी रहिया आहिनि। डॉक्टर रियाज़ शेख जो इहो चवणु आहे। पाकिस्तान जी हुकूमत अॼु बि कॉलोनी तहत हली रही आहे। मोहिबुल्लाह शाह जो इहो चवणु आहे। बदनसीबी आहे त थरकोल मां सस्ती बिजली मिली सघे थी पर नथी वरती वञे। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे शाहिद मीर सैतो। जी शाहिद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी शाहिद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंध लिटरेचर फेस्टिवल में रियासत ऐं समाज विच में जिदोजहद वारो जेको मौज़ू आहे उन ते ॻाल्हियूं थियूं आहिनि। रियासत जे हवाले सां जेके आहिनि कैसर बंगाली, गाज़ी सलाहुद्दीन ऐं डॉक्टर रियाज़ शेख जेको आहे उन्हनि ॻाल्हियूं कयूं आहिनि। डॉक्टर रियाज़ शेख ऐं कैसर बंगाली जो चवणु हुयो त रियासत कॾहिं बि समाज जी नुमाइंदगी नथी करे सघे। 1947 खां वठी इहो सिलसिलो जारी रहियो आहे त रियासत कॾहिं बि अवाम जी नाहे रही। कैसर बंगाली चयो जॾहिं त रियासत हमेशह अवाम जी दुश्मन रही आहे। 2001 खां वठी पॉलिसियूं जेके आहिनि उहे तबाही वारी थियूं। गॾोगॾु हिननि जो त जेके कंपनियूं आहिनि उहे उन्हनि खे बोरान में करण लाइ हिकिड़ो फ़ैसिलो कयो वियो, जंहिं करे बंदि थियल कंपनियुनि खे जेके आहिनि उहे पैसा जारी कया विया, जंहिंजे करे जेको आहे जेके माण्हू जेके आहिनि उहे सख़्तु मुतासिर थिया। जॾहिं त गाज़ी सलाहुद्दीन ऐं डॉक्टर रियाज़ शेख जो चवणु आहे त रियासत माण्हुनि खां पैसा कढी करे उहे कंपनियुनि खे अमीर बणाईंदी आहे। ऐं स्टॉक मार्केट में बि हिकिड़ी माफ़िया वेठल आहे। प्रॉपर्टी डीलर जेके आहिनि उहे बि जेके आहिनि उहे अवाम खे ॿिन्ही हथनि सां लुटे रहिया आहिनि। अहिड़े क़िस्म जा जेके मौज़ू आहिनि उहे हिन सिंध लिटरेचर फेस्टिवल में जारी आहिनि। ऐं इहो लिटरेचर फेस्टिवल आहे अॼु हुनजी आख़िरी तक़रीब आहे जेका हिन वक़्तु हलंदड़ आहे। मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते गुफ़्तगू जो जेको सिलसिलो जारी आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी शाहिद अपडेट करण जे लाइ। नाज़रीन, ये हुयूं